मोरो थाने जे मज़लूम माण्हुनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ ॻोठ लगारी बेजाराणी में एसीयूपी पारां 31 अगस्त ते मोरो मार्च जे ऐलान खां पोइ मोरो में कारकुननि ऐं अॻुवाणनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ थी वयूं। इन सिलसिले में एसीयूपी मोरो तालके जे चीफ ऑर्गेनाइज़र यासीन सुमरो खे मोरो पुलिस तरफ़ां खंबे गुम करण ख़िलाफ़ एसीयूपी मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन बुरड़ो ऐं अॻुवाणनि सां ॻाल्हियूं करे खेनि यकीन ॾियारियो त कुझु देर बाद यासीन सुमरो खे आज़ादु कयो वेंदो। जंहिं बाद एसीयूपी सीनियर नायब सदर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ लगारी बेजाराणी खां मोरो मार्च थींदो। सिंध हुकूमत हिन मार्च खां ख़ौफ़ज़दा आहे, जंहिं सबबि कारकुननि खे गिरफ़्तार ऐं हिरासा करण जा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। सिंधु दरिया में चाड़ थींदे ई पुराणा जतोई शहर ॿुॾण बाद सिंधु दरिया जा वहिकरा बचाव बंद ते टकराइण लॻा। कचे जे इलाइक़नि में क़ाइम केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया, जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण करे कचे खां पके तरफ़ मुंतक़िल थियण लॻा। हिंगोरजा में मेहरापुर वासण मस्मात शबाना वदण पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मुड़ुस मथां इल्ज़ाम आयो त मुड़ुस फिदा हुसैन मुसलसल तशद्दुद करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। जंहिं ॾींहं खां प्राइवेट स्कूल खोलियो आहे उन बाद मुड़ुस तशद्दुद करे ॿारनि खे स्कूल मोकिलण खां रोके छॾियो आहे। हुन इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। नवदेरो भरिसां ॻोठ भाजी गोपांग में 5 ॿारनि जी मां मस्मात रोज़ीना गोपांग जो घर मां गोली लॻल लाश हथ। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वारसनि मूजिबि असां लाड़काणे भरिसां ॻोठ नगर उमराणी जा रहवासी आहियूं। न्याणी जी शादी ॻोठ भाजी गोपांग वासी सदाम सां कराई हुई, जेको ज़ाल मथां तशद्दुद करे खेसि अज़ियतूं ॾींदो हो। शक आहे त संदसि मुड़ुस असांजी धीअ खे क़त्ल कयो हुजे। पुलिस मूजिबि वाक़े वारे हंधि पहुची शाहिदियूं गॾु करे जांच शुरू करे छॾी आहे। वधीक पोस्टमार्टम रिपोर्ट मिलण बाद वाक़े जी जांच कई वेंदी। सखर में इम्कानी मौत जे ख़तरनि खां बचाइण लाइ ज़िले काउंसिल चेयरमैन पारां बचाव बंद पहुची कचे में रहंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरी जे वॾेरनि जो कच्छ कोठाए खेनि हिफ़ाज़ती उपाउ वठण जी अपील करे छॾी। ज़िले काउंसिल चेयरमैन सैयद कुमैल हैदर शाह, कमिश्नर सखर आबिद कुरैशी, एसएसपी सखर अज़हर मुग़ल, डिप्टी कमिश्नर नादिर शाह समेत ॿियनि इख़्तियारियुनि बचाव बंद जो दौरो कयो।